चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस में सुप्रीम कोर्ट जे जस्टिस तरमिनल्लाह जो 25 सुफ़नि ते ॿधल तफ़सीली नोट जारी कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट माज़ी मां को बि सबक़ न सिखियो आहे। जस्टिस तरमिनल्लाह जो नोट में इहो लिखियलु आहे त सुप्रीम कोर्ट समेत समूरनि इदारनि खे पंहिंजी अना हिक तरफ़ रखी आईनी ज़िम्मेवारियुनि खे पूरो करणु घुरिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। चूंडुनि बाबति पाण मुरादो नोटिस में सुप्रीम कोर्ट जे जस्टिस तरमिनल्लाह जो 25 सुफ़नि ते ॿधल तफ़सीली नोट जारी थियो आहे। नोट मूजिबि सुप्रीम कोर्ट माज़ी मां को बि सबक़ न सिखियो आहे। जस्टिस तरमिनल्लाह जो इहो नोट में चवणु आहे त सुप्रीम कोर्ट समेत समूरनि इदारनि खे पंहिंजी अना हिक तरफ़ रखी आईनी ज़िम्मेवारियुनि खे पूरो करणु घुरिजे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस में सुप्रीम कोर्ट जे जस्टिस तरमिनल्लाह जो 25 सुफ़नि ते ॿधल तफ़सीली नोट जारी कयो वियो आहे।